अस्सलाम वालेकुम मोहतरम व्यूअर्स। अॼु असां जंहिं शख़्सियत जे बारे में ये वीडियो ठाहे रहिया आहियूं उहा ॼातल सुञातल शख़्सियत आहे डॉक्टर तनवीर अब्बासी। सिंधी अदब में हुनजो तमामु वॾो नालो आहे तनवीर अब्बासी। पैदाइश 7 डिसंबर 1934 सूबो दिरो खैरपुर शाही रियासत मुंबई प्रेसिडेंसी। मौत 25 नवंबर 1999 65 साल जी उमिरि में इस्लामाबाद पाकिस्तान में। मुदफ़न इस्लामाबाद में थियल आहिनि। शोहरियत पाकिस्तानी। इल्मी ज़िंदगी पेशो शाइर तबीब डॉक्टर। कम जी ॿोली सिंधी। तमग़ा हुस्न कारकर्दगी एज़ाज़ात में। तनवीर अब्बासी सिंध जो नाले वारो आलिम शाइर मुहक़िक़ मुतरजम लतीफ़ियात जे माहिर ऐं सचल शनास। संदसि असुल नालो नूर नबी अब्बासी हो। हिन 7 डिसंबर 1934 ते ज़िले खैरपुर जे हिकु नंढड़े शहर सूबे देरे में गुल मोहम्मद अब्बासीअ जे घर में जनम वरितो। तालीम डॉक्टर तनवीर अब्बासी साधू हीरानंद अकेडमी कराची मां प्राइमरी तालीम हासिल कयाई। मैट्रिक जो इम्तिहान NGV हाई स्कूल कराची मां पास कयाई। इंटर साइंस DG सिंध गवर्नमेंट कॉलेज कराची मां ऐं MBBS लियाकत मेडिकल कॉलेज जामशोरे मां पास कयाई। शाइरीअ जी शुरूआत डॉक्टर तनवीर अब्बासी शागिर्दीअ वारे ज़माने खां शाइरी कंदो हो। इब्तिदा में रवायती शाइरी कयाई पर अॻिते हली सिंधी जदीद शाइरीअ में नवां लाड़ा आंदाई। उन करे संदसि शाइरी सिंधी अदब में नई हैसियत सां उजागर थी। डॉक्टर तनवीर अब्बासी ऐं शमशीरुल हैदरीअ सिंधी शाइरी ख़ासि करे नज़म ऐं आज़ाद नज़म में नवां तजुर्बा मुतारिफ़ कराया। अदबी ख़िदमतूं तनवीर अब्बासीअ जूं सिंधी अदब में वॾियूं ख़िदमतूं आहिनि। सिंधी अदब जॾहिं विरहाङे खां पोइ नए सिर उसरी रहियो हो तॾहिं तनवीर अब्बासी उन्हनि आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि अदीबनि ऐं शाइरनि मां हो जेकी सिंधी अदब जे बका लाइ जदोजहद करे रहिया हुआ। हिन जो शुमार सिंध जे वॾनि शाइरनि में कयो वञे थो। पर शाह जे शाइरीअ ऐं सचल सरमस्त ख़ुशखेर मोहम्मद हेसबाणी नानक यूसुफ ऐं ॿियनि ते संदसि तहक़ीक़ ऐं काविश खेसि अहम ऐं मुनफ़रिद स्कॉलर वारी हैसियत ॾियारे छॾी। तनवीर अब्बासीअ जे इल्मी ऐं अदबी इदारनि सां वाबस्तगी हिकु वॾे अरसे ताईं रही। वाबस्तगियूं पाण इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजीअ जो तसवुरु ॾींदड़ ऐं उन जे एडवाइज़री बोर्ड जो आख़िर ताईं मेंबर। सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे बोर्ड ऑफ गवर्नेंस जो मेंबर। सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे इंसाइक्लोपीडिया सिंधियाना जे रिथा जोड़ींदड़। सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे मालियाती पब्लिकेशन तालीमी रिथाबंदी ऐं तहक़ीक़ी कमेटीअ जो मेंबर। शाह लतीफ़ कल्चरल कमेटी कराचीअ जो मेंबर। सिंधी अदीबनि जे सहकारी संगत जो बानी ऐं मुस्तक़िल मेंबर। सिंधी अदबी संगत सिंध जो सेक्रेटरी जनरल 11 सालनि ताईं रहिया। सिंधी अदबी बोर्ड ऑफ गवर्नर्स जो मेंबर। सचल यादगार कमेटीअ जो सेक्रेटरी। सचल चेयर शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जो बानी डायरेक्टर ऐं सचल सरमस्त मेले कमेटीअ जो केतिरा ई साल ऑर्गेनाइज़र ऐं ॿियनि केतिरनि इदारनि सां वाबस्ता रहियो। संदसि इल्मी अदबी ऐं तहक़ीक़ी कम जी मंता तौरु खेसि केतिरा ई एवार्ड ऐं इनाम बि मिलिया। किताब संदसि इल्मी अदबी पोरिये जो विचूर हिन रीत आहे। पहिरियों किताब रॻूं थियूं रबाब शाइरी 1958। ॿियों शेर 1970। टियों किताब जे मारिया न मौत वियतनामी नाविल जो तर्जुमो 1973। चौथों किताब 12 बोल चूंड ऐं तरतीब 1973। पंजों किताब शाह लतीफ़ जी शाइरी जुल्द पहिरियों तहक़ीक़ 1976। छहों किताब शाह लतीफ़ जी शाइरी जुल्द ॿियों 1985। सतों किताब शाह लतीफ़ जी शाइरी जुल्द टियों गॾु 1989। सिज त्रीअ हेठां शाइरी 1977। जदीद सिंधी शाइरी चूंड ऐं तरतीब 1981। ख़ैर मोहम्मद हेसबाणी जो कलाम तरतीब 1983। नानक यूसुफ जो कलाम तरतीब 1982। डोरे डोरे ॾेह सफ़रनामो 1984। हीअ धरती शाइरी 1985। सचल सरमस्त इंग्लिश में बुक अथसि। मुहतनी मशल खाका 1990। तनवीर चए शहरी कुलियात 1989।
तिरवरा अदबी मज़मून खाका यादगिरियूं सफ़रनामो 1988, साजन सूंह सुर्त शाइरी 1996, सपने खां सुहिणी साबियां तकरीरूं ऐं लेक्चर, सचल जो रिसालो तरतीब अणछपियल, मूंखे अॻिते वञिणो आहे सफ़रनामा 2000। उन्हनि खां अलावा तनवीर अब्बासी सिंधी शाइरी अदब जदीद ॿोली कल्चर्स क्लासिकी शाइरी ऐं ॿियनि मौज़ूअनि ते संदन सवें मक़ाला मज़मून ऐं मुआग लिखियल आहिनि। वफ़ात सिंधी ॿोलीअ जे 20वीं सदीअ जो ही हिकु ॾाहो इंसान 25 नवंबर 1999 ते इस्लामाबाद में लाॾाणो करे वियो। वसियत तनवीर अब्बासी वसियत कई हुई त वफ़ात बैदि संदसि लाश मेडिकल कॉलेज जे शागिर्दनि खे तजुर्बा करण लाइ ॾिनो वञे, पर उन ते अमल न थी सघियो। अलबत्ता संदसि आख़िरी ख़्वाहिश हुई त संदसि अखियूं ऑपरेशन ज़रिए कंहिं मोहताज खे ॾिनियूं वञनि। संदसि वसियत ते अमल कयो वियो ऐं संदसि अखियुनि सां अॼु हिकु न्याणी ऐं हिकु नौजवान हिन दुनिया खे ॾिसी पंहिंजी ज़िंदगी ख़ुशि गुज़ारे रहिया आहिनि। तनवीर अब्बासीअ जी आख़िरी आरामगाह इस्लामाबाद में आहे। तनवीर कार्नर तनवीर अब्बासीअ जे यादि में शालतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में तनवीर कार्नर क़ाइमु कयो वियो, जंहिं तरफ़ां 2018 में हिकु तनवीर जे नाले सां जनरल बे जारी कयो वियो। तनवीर ते किताब तनवीर अब्बासीअ बाबति पहिरियों किताबु आहे तनवीर अब्बासी हिकु मुतालियो डॉक्टर अब्दुल जब्बार जूणे जो। पवाशल क़बूल मुरतिब अयाज़ गुल, मां तनवीर आहियां मुरतिब मुश्ताक कलोड़ो ऐं ॿिया किताब छपियल आहिनि। तनवीर कार्नर पारां संदसि चूंड शाइरीअ ते मुश्तमिल पॉकेट साइज़ किताबड़ो रोशन आ सांझी अयाज़ गुल तरतीब ॾेई 2008 में छपायो आहे। केतिरनि इल्मी अदबी इदारनि पारां अदबी तहक़ीक़ ऐं तनक़ीद ते तनवीर अब्बासी शील्डूं ऐं एवार्ड ॾिना वञनि था।